बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों अली क्लासरूम में तव्हांखे खुशामदीद चऊं था दोस्तों। पहिरीं वीडियो में सिखियो यूट्यूब जो चैनल ओपन कीअं कजे। ॿी वीडियो में सिखियो वीडियो अपलोड करण खां बाद डिस्क्रिप्शन में छा ॾिजे ऐं टेक्स्ट जो इस्तेमालु कीअं कजे, कीवर्ड्स जेका आहिनि किथां आणजनि ऐं वीडियो खे शेड्यूल कीअं कजे। हाँ तो दोस्तों अॼु जी वीडियो में असां सिखंदासीं हाणे असां पंहिंजे चैनल खे ग्रो कीअं करायूं। तो दोस्तों ये वीडियो पूरी ॿुधो, जेकॾहिं पसंदि अचे त पोइ लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी करे छॾिजो। आऊं अली अकबर शर। तो दोस्तों हलूं था पंहिंजी वीडियो की तरफ। तो दोस्तों असांखे छा करिणो आहे त असां वटि जेका आहिनि ॿ तरीक़ा आहिनि। हिकु जेको आहे पेड प्रमोशन आहे ऐं ॿियो जेको आहे फ्री वारो आहे। तो दोस्तों पेड प्रमोशन तव्हां जेको आहे यूट्यूब एडवर्ड के ज़रिए जेको आहे पंहिंजी वीडियो ते सब्सक्राइबर भी आणे सघो था, व्यूज़ भी आणे सघो था। उनमें जेको आहे तव्हांखे पैसनि जो इस्तेमालु करिणो पवंदो, उनमें जेका तव्हांजा पैसा लॻंदा। ऐं ॿियो जेको फ्री वारो आहे उहो ईज़ी ऐं बिल्कुलु आसान आहे। तव्हांखे छा करिणो आहे, तव्हांजे घर में जेका आहिनि 5 खां 6 मोबाइल लाज़मी हूंदा। तो उनमें जेको आहे पहिरें यूट्यूब ते वञी पंहिंजो चैनल सर्च करिणो आहे। सर्च करण खां बाद जेको आहे पंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करिणो आहे ऐं जेको आहे बेल आइकन खे क्लिक करे छॾिणो आहे। तो उन खां बाद जेको आहे तव्हां पंहिंजे वीडियो अपलोड कंदा। अपलोड करण खां बाद जेको आहे उन 5-6 मोबाइलनि ते तव्हांजो जेको आहे नोटिफिकेशन हली वेंदो। नोटिफिकेशन हलण खां बाद जेको आहे तव्हांखे दोस्तों ओपन करे उहा वीडियो पूरी ॿुधणी आहे ऐं जेको आहे उन में एंगेजमेंट 100% हुजे। तव्हांजी जीअं ई एंगेजमेंट 100% ईंदी त गूगल जो अलगोरिदम सिस्टम सम्झो तव्हांजो कंटेंट सुठो आहे, उनजी क्वालिटी सुठी आहे, त उहो जेको आहे 5 इंप्रेशन ईंदो। इंप्रेशन्स दोस्तनि ते फॉरवर्ड कंदो। फॉरवर्ड करण खां बाद जेकॾहिं उहे 5-6 इंप्रेशन्स उनमें तव्हांखे फुल एंगेजमेंट मिली वई ऐं तव्हांखे रिस्पॉन्स मिली वियो, ईअं ई तव्हांजो जेको वीडियो आहे अॻिते वधंदो वेंदो। तव्हांखे छा करिणो आहे, जेकॾहिं वरी तव्हांजी वीडियोज़ में व्यूज़ नथा अचनि, तव्हां जेको आहे अधु घंटे खां बाद जेको आहे पंहिंजे इन ई मोबाइलनि तां जेको आहे वीडियो खे सर्च करे जेको तव्हां टाइटल रखियो आहे वरी जेको आहे तव्हांखे वीडियो पूरी ॿुधणी आहे। पूरी ॿुधण खां बाद जेको आहे दोस्तों उनखे एंगेजमेंट 100% मिलंदी। 100% खां बाद वरी जेको आहे यूट्यूब जो सिस्टम अलगोरिदम सिस्टम जेको आहे 5-6 दोस्तनि ताईं जेको आहे तव्हांजी वीडियो फॉरवर्ड कंदो ऐं तव्हांजो जेको थंब इंप्रेशन आहे उहो हली वेंदो। जेकर तव्हांजो थंब इंप्रेशन ऐं वीडियो जी क्वालिटी ऐं जेको आहे वॉइस क्वालिटी कंटेंट सुठो हूंदो तव्हांखे रिस्पॉन्स मिलंदो। ईअं ई रिस्पॉन्स मिलण सां गॾु तव्हांजो जेको इंप्रेशन्स आहे उहे जेका वधंदा वेंदा। तव्हां जेको आहे पंहिंजे स्टूडियो में चेक कंदा, तव्हांखे जेको आहे वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो। त दोस्तों हीअ जेकॾहिं ट्रिक तव्हांखे पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, इजाज़त ॾींदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।